अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज असो टॉपिक है पास्ट परफेक्ट टेंस। अज असो टॉपिक है पास्ट परफेक्ट टेंस। सब का पहले असां ॾिसंदासीं डेफिनेशन ऑफ पास्ट परफेक्ट टेंस। डेफिनेशन थींदो दिस टेंस इज यूज्ड टू एक्सप्रेस समथिंग दैट हैपेंड बिफोर अनदर एक्शन इन पास्ट। उन खां पोइ आहे असांजो सिंधी में सुञाणप। सिंधी में सुञाणप आहे चुको हुयसि, चुका हुआ, चुकी हुई, चुकियूं हुयूं, यो हुयसि, यो हुयूं, ये हुई, या हुआ। उन खां पोइ असांजो मेन वर्ब आहे थर्ड फॉर्म। हेल्पिंग वर्ब आहे सिर्फ़ु हैड। हैड इस्तेमालु थींदो सभिनी सिंगुलर नाउन आर प्रोनाउन सां। लेट सपोज आई, वी, यू, दे, ही, शी, इट। उन खां पोइ असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस में सभ खां पहिरियों असां रखंदासीं सब्जेक्ट, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ जेको आहे मेन वर्ब यानी थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, उन खां पोइ आख़िर में जेको आहे फुल स्टॉप रखंदासीं। हाँ एग्जाम्पल असां वटि आहे मां ख़त लिखी चुको हुयसि। मां ख़त लिखी चुको हुयसि। आई हैड रिटन अ लेटर। हाँ इनमें ॾिसो सभ खां पहिरियों असांजो सब्जेक्ट आहे, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब हैड, पोइ मेन वर्ब थर्ड फॉर्म, आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट रखियो आहे। ॿियो नंबर जुमिलो आहे असांजो हू आखाणी ॿुधाए चुको हो। ही हैड टोल्ड अ स्टोरी। हू आखाणी ॿुधाए चुको हो। ही हैड टोल्ड अ स्टोरी। हाँ असां पढ़ंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस में सब खां पहिरियों असां रखंदासीं सब्जेक्ट, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, आखिर में फुल स्टॉप। फॉर एग्जांपल मां ख़त न लिखी चुको हुयसि। आई हैड नॉट रिटन अ लेटर। हू आखाणी न ॿुधाए चुको हो। ही हैड नॉट टोल्ड अ स्टोरी। हाँ ॾिसो ॿिन्ही जुमलनि में जेको आहे सभ खां पहिरियों जेको असां जुमिलो कयो आहे बयानी में सेम आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे नॉट यानी न जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। हेल्पिंग वर्ब खां पोइ जॾहिं असां नॉट रखंदासीं त उहो जुमिलो असांजो नेगेटिव थी वेंदो। उन खां पोइ असांजो इंट्रागेटिव यानी सवालिया जुमिलो। इंट्रागेटिव सेंटेंस ठाहिण लाइ सभ खां पहिरियों असां रखंदा आहियूं हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, ऐं आख़िर में जेको आहे असां सवालिया निशानी रखंदा आहियूं। मिसाल तौर छा मां ख़त लिखी चुको हुयसि। हैड आई रिटन अ लेटर। छा हू आखाणी ॿुधाए चुको हो। हैड ही टोल्ड अ स्टोरी। हाँ ॾिसो पहिरियों जेको असांजो जुमिलो हुयो बयानी जो आई, इन जुमिले खे असां सवाली में चेंज करण लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हैड खे ॿाहिरि रखियो आहे। हैड आई रिटन अ लेटर। छा मां हिकु ख़त लिखियो आहे। उन खां पोइ असां पढ़ंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रागेटिव सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रागेटिव सेंटेंस में सभ खां पहिरियों असां रखंदा आहियूं हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ऐं आख़िर में जेको आहे सवाल निशानी। फॉर एग्जांपल छा मां ख़त न लिखी चुको हुयसि। हैड आई नॉट रिटन अ लेटर। छा हू आखाणी न ॿुधाए चुको हो। हैड ही नॉट टोल्ड अ स्टोरी। हाँ ॾिसो सभ खां पहिरियों असां जेको आहे हेल्पिंग वर्ब खे ॿाहिरि कढियो आहे ऐं सब्जेक्ट खां पोइ असां नॉट रखियो आहे, त इहो जुमिलो असांजो स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रागेटिव यानी सवाली ऐं नाकारी ॿई जुमिला थींदा। उन खां पोइ असां पढ़ंदासीं WH क्वेश्चन्स। हू, व्हाट, होम, वाई, व्हेन। अहमद केॾांहुं वञी चुको हो। वेयर हैड गॉन अहमद। हू कंहिंखे सच ॿुधाए चुको हो। होम हैड ही टोल्ड ट्रुथ। हाणे इहो या WH क्वेश्चन्स। उन खां पोइ आख़िर में असांजो हिकिड़ो जुमिलो आहे जंहिंखे असां काइंड्स ऑफ सेंटेंसिस में चेंज कंदासीं। लेट सपोज अली ग्रामर सिखी चुको हो। अली हैड लर्नड ग्रामर। अली ग्रामर न सिखी चुको हो। अली हैड नॉट लर्नड ग्रामर। हैड अली लर्नड ग्रामर। छा अली ग्रामर सिखी चुको हो। छा अली ग्रामर न सिखी चुको हो। हैड अली नॉट लर्नड ग्रामर। इहो असांजो पास्ट परफेक्ट टेंस। जेकॾहिं तव्हांखे हीउ लेक्चर पसंदि आयो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कंदा। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय वीडियो।